वेलकम बैक नाज़रीन। साईं मुंहिंजा आसिफ अली ज़रदारी साहब जेको आहे सियासी डॉक्टर आहे हिकिड़ो, ऐं पूरी इमरान ख़ान जी जेके ख़ौफ़ आहे, गुस्सो आहे, उहो आसिफ अली ज़रदारी साहब ते आहे त इहो सभु कुझु उहो ई करे थो। और आसिफ अली ज़रदारी साहब ऑफ द रिकॉर्ड हिकिड़ी ॻाल्हि इहा बि कई, तो मैं पक्का हाथ डालता हूँ, कच्चा हाथ नहीं डालता। ऐं पैसनि जी लेन देन जी बि ॻाल्हियूं, ज़मीर फ़रोश, हे सभु कुझु इमरान ख़ान ॻाल्हियूं करे थो। पीपल्स पार्टी जमहूरियत लाइ कई आहे, सिस्टम जे लाइ कई आहे, माण्हुनि जे लाइ कई आहे, पर हिन सॼी गेम में पीपल्स पार्टी खे सियासी गेन छा थींदो? सिंध जे अंदरि MQM खे वठी आया, MQM खे वॾो शेयर था ॾियो, PFC ताईं वञो था, कोटा 60-40 ते वञो था, तमामु घणो हुनखे अकोमोडिएट कंदव तव्हांजो वोटर। इहो वोटर जो सुवालु आहे जेको मां तव्हां माफ़ कजो साईं, असीं जॾहिं NFC अवार्ड जे लाइ रड़ियूं कयूं था त प्रोविंशियल फाइनेंस कमीशन अवार्ड जे लाइ जेकॾहिं को रड़ी करे थो त असां हिनखे इनकार छो कयूं न कॾहिं? ऐं जेकॾहिं इहो एग्री कयो आहे त हिनखे कमु कंदासीं त उन में तव्हांखे एतिराज़ु छो आहे? 60-40 कोटा जो रेशो अॼु जो न आहे, 70 जे ॾहाके खां आहे। 70 जे ॾहाके खां पोइ वरी ज़ियाउल हक़ जे ज़माने में कंटिन्यू थियो, असां बि हुनखे कंटिन्यू कयो। 60-40 जे लिहाज़ खां असां जेकॾहिं चऊं था त असां मेरिट ते था नौकरियूं ॾियण जी कोशिशि कयूं त पोइ मेरिट ते असां तव्हांखे एतिराज़ु छो आहे? न मेरिट ते एतिराज़ु हुजणु खपे, न 60-40 कोटा ते एतिराज़ु हुजणु खपे, न PFC ते एतिराज़ु हुजणु खपे। इहे जेके ॻाल्हियूं आहिनि, सुप्रीम कोर्ट जो हवाला छो था ॾियूं? सुप्रीम कोर्ट छा चयो आहे त लोकल बॉडी जो सिस्टम कीअं हुजणु खपे? चयो आहे न। असां हिकिड़ो कानून ठाहियो, का धुर सुप्रीम कोर्ट में वई, सुप्रीम कोर्ट उन्हनि जी ॻाल्हि ॿुधी असांखे हिदायतूं ॾिनूं। छो ॾिनो हिदायतूं? छाकाणि त उन में कुझु न कुझु चैनल करणु, ठीकु करणु बहितरी आहे। असां छा पंहिंजे लिहाज़ खां जेको कुझु कयो सो ठीकु आहे, नियतनि कयो। अॻे हिकिड़ी कॉर्पोरेशन हुई, मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन, हिकिड़ी कॉर्पोरेशन हुई हैदराबाद, असां उनखे वधायो। असीं सखर में बि कयोसीं, असीं लाड़काणे बि कयोसीं। हर डिविजनल हेडक्वार्टर ते असीं जेकॾहिं कॉर्पोरेशन ठाही आहे त उतां जे माण्हुनि जे बहितरीअ जे लाइ ठाही आहे न। असां इन जे लिहाज़ खां जेकॾहिं कुझु कयूं था त उन में ॾोह कहिड़ो आहे? तव्हां असां छो हिक ॿिए सां चिड़ूं? सही, छो चिड़ूं? जेके बि इहे जाइज़ इज्तमाही ॻाल्हियूं आहिनि जिन ते हुननि खे सुवालु करिणो हूंदो हो। असां बि कॾहिं सुवालु ॿुधंदा हुआसीं, कॾहिं सुवालु अवॉइड कंदा हुआसीं। साईं, तहरीक अदम एतमाद न हुजे हा त MQM सां इहो ई मुआहिदो तव्हां कयो आहे? ॾिसो ॻाल्हि ॿुधो, सभु माण्हू शायदि कंहिं इंतज़ार में हुया, पाण त उहो करे कोन पिया सघनि छाकाणि जो हुकूमत में वेठा। असांजे चेयरमैन बिलावल भुट्टे साहिबु चयो त इस्तीफ़ा न, अदम एतमाद ते कमु कयूं। हा, उथंदे सां असांजो मौज़ू हुयो ई इहो। असांजो PDM सां जेकॾहिं को झेड़ो या जेको नाइतफ़ाक़ी हुई, उहा बि इन ॻाल्हि ते ई त असां पिया चऊं त इलेक्शनूं असेंबलीअ में हुजणु खपनि, असेंबली जे तौर तरीक़े सां हिनखे कढाइण जी कोशिशि कयूं, ऐं उन ते अमल कंदे कंदे असीं शुक्रगुज़ार आहियूं ॿियनि पार्टियुनि जा बि जिन असांजे मौक़िफ़ जी ताईद कई ऐं ताईद करे अॻिते विया आहियूं। असांजी रिक्वज़िशन में उन्हनि जी का सही कान्हे, रिक्वज़िशन जमा करण में उनजी काई सही कान्हे, लेकिन मूंखे तव्हां कोन था झले सघो मुख़्तलिफ़ पार्टियुनि सां मिलण खां। हा, ज़रदारी साहब खे कोई झले कोन थो सघे त उहो मुख़्तलिफ़ पार्टियुनि सां छो न मिलियो, छो मिलियो, छो न मिलियो? जेकॾहिं उनजा मुनरफ़िन करे पाण खे निर्वार करे आया त उन में मुंहिंजो न आहे ॾोह, उन में हुनजो पंहिंजो ॾोह आहे। हू पंहिंजे माण्हुनि खे पाण सां गॾु छो न रखी सघियो? छो न रखी सघियो? हुकूमत में हूंदे हुनजा माण्हू 24 माण्हू ईअं एलएन चई सघनि तीअं असां हुनजा साथ न ॾींदासीं। 24 MNAs, इहो उनजो ॾोह आहे। हुननि मां माण्हू बेज़ार हुया, इंतज़ारु पिया शायदि कनि त को फ़ैसिला कोन मरहलो अचे त असां हीअं कयूं या हूअं कयूं, जंहिंजे करे पोइ असांजो बि फ़र्ज़ु त असां उन्हनि पार्टियुनि सां मिलूं। LIs जेके हुननि सां गॾु वेठा आहिनि, असीं चऊं पिया त उन्हनि खे सोचणो पवंदो त सुभाणे जेकॾहिं इमरान ख़ान सां गॾु बीहनि था त सुभाणे अवाम वटि बि वञिणो अथनि, अवाम खे छा जवाबु ॾींदा? इहो उन्हनि जे लाइ बि सुवालु हुयो, उन्हनि जे ज़हन में बि इहे सुवाल हुया। ऐं उन में जेकॾहिं असां हुन सां गॾु वेठा आहियूं, छा अॻ में MQM सां गॾु न वेठा हुआसीं? छा 2008 में MQM सां गॾु कोन वेठा हुआसीं जो अॼु चओ साईं तव्हां छो ठहिया आहियो हुन सां? न, तासुर इहो आहे त सिंध खे तव्हां विरायो आहे। आई एम सॉरी, पावर्स में। आई एम सॉरी,
हरूभरू इहो चवण जी ॻाल्हि न आहे। हे जेके हुकूमत में वेठा हुआ उन्हनि सां इहे ई साॻियूं डिमांड्स करी वेठा हुआ। जंहिं हुकूमत में वेठा हुआ उन्हनि सां इहे ई ॻाल्हियूं त कनि पिया। उन ते छो न ई क्रिटिसाइज़ PTI उन्हनि सां वेहे त क्रिटिसाइज़ सिंध वारा छो नथा कनि? असां था ठहूं त असां ते क्रिटिसाइज़ था कनि। असां छा अॻ में न चयो तदा पीपुल्स पार्टी चाहे थी त MQM गॾु अचे, गॾिजी जेकॾहिं विढ़ंदासीं त पंहिंजा हक़ जे बहितर नमूने सां वठी सघंदासीं। कराचीअ जे रोडनि ते असां चयो आहे इहो, अॼु जी ॻाल्हि न आहे, अॼु जी ॻाल्हि न आहे, अॻ में चवंदा रहिया आहियूं। MQM जेकॾहिं असां सां वर्किंग रिलेशनशिप ठाहे ऐं गॾु हलंदी त असां वधीक बहितर नमूने सां हक़ वठी सघंदासीं, इहो चवंदा रहिया आहियूं। सर लोटो छा खे चइबो आहे? जेको लोटो हुजे, तव्हां बि वॾियूं तक़रीरां कयूं पंहिंजे दौर जे अंदरि, अरबाब इब्राहिम जे दौर में तव्हांजूं तक़रीरां बि आहिनि। लोटो, असां लोटो उनखे चऊं जेको पंहिंजी पार्टी खे छॾे वञे, पैसा वठे, उनखे लोटो चऊं? पैसनि जो सबूत कोन्हे। न, छॾे वञे त लोटो आहे न। पैसनि जो सबूत कोन्हे। चौधरी शुजात जहिड़े माण्हू पिणु ऐं ॿियनि पिणु अॼु सुप्रीम कोर्ट चयो आहे पहिरियों दफ़ो आहे जो हॉर्स ट्रेडिंग नथी थिए। जज साहब जे ज़बान मां इहा ॻाल्हि निकिती आहे। माण्हू त उते पहुचाईंदा हूंदा न ॻाल्हियूं, ख़बरां त उते बि पहुचंदियूं हूंदियूं, पर उन पाण चयो आहे त साईं पहिरियों दफ़ो आहे जो हॉर्स ट्रेडिंग नथी थिए। हाणे इन बुनियाद ते हाणे ॿुध, असां उन्हनि माण्हुनि खे जेके हुन पार्टीअ जा मुनहरफ़ीन थिया, इहो बि तुंहिंजी मुंहिंजी ज़िंदगी में पहिरियों मसइलो कोन्हे न। अथई यादि जॾहिं पैट्रियॉट ठाहिया विया। हा, चङी तरह यादि। हिकिड़ो सेकेंड, उन ते तूं इहा सुवाल कया ई कोन हा। उन वक़्तु तूं सुवाल इहे कोन कया हा। पैट्रियॉट ठाहिया विया, चाहे सिंध में चाहे वफ़ाक़ में ठाहिया विया। इहे बि थियो त साईं के पार्टियूं ॿिनि ग्रुपनि में विरहाइजी वियूं ऐं चयोसीं हाणे असांखे कोई कढी कोन थो सघे, असां हेतिरा ग्रुप आहियूं, असीं मेजॉरिटी आहियूं, असां 50% आहियूं, असांखे कोई टच नथो करे सघे। पर असां मुनहरफ़ीन खे बि कंहिं रिस्क में विझण खां पासो कयो आहे। असां BAP सां ठहियासीं, BNP सां ठहियासीं, MQM सां ठहियासीं, Q लीग सां ठहण जी कोशिशि कई। असां अहिड़े क़िस्म सां जेके एलाइज़ आहिनि उन्हनि ते कंसंट्रेट कयो ऐं एलाइज़ खे पाण सां इंडिपेंडेंस खे कुझु मिलायोसीं। अहिड़े क़िस्म सां करे 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 हाणे असांजो एतिरो वधाउ थियो आहे जो अख़बारनि में अॼु चवनि था त साईं अपोज़िशन वटि हिन महिल 177 माण्हू आहिनि ऐं हुकूमत वटि 164 आहिनि। 164 जेका ज़ाहिर आहे मेजॉरिटी न आहे। ऐं मां अॻ में बि चवंदो हुउमि त इहा हुकूमत माइनॉरिटी हुकूमत आहे। तव्हांजे साम्हूं अलाए केतिरा दफ़ा चयो आहे इहा माइनॉरिटी हुकूमत आहे, हिनखे हथु ठोकियो, हुनखे मेजॉरिटी करे ॾिनी वई। उहो भली ॿियनि पार्टियुनि जा हुया, अॼु उन्हनि सां न आहे। सीनियर सियासतदान आहियो, सीनियर पार्लियामेंटेरियन आहियो और ॻाल्हि हक़ीक़त कंदा हो, खुलियल कंदा हो। मूंखे इहो ॻाल्हि ॿुधायो, जेको जंहिं वटि ईंदो या छॾे वेंदो आहे उहो अनकंडीशनल न ईंदो आहे, कंडीशनल ईंदो आहे, गिव एंड टेक थींदी आहे साईं। हिते तव्हां चई छॾियो त मां मञे छॾियां? न साईं, तव्हां मञो छा? तव्हां हुन ते डिबेट कयो। तव्हां चई छॾियो त मां मञे छॾियां? कोई हिकिड़ो MNA ॿिए खे छॾे तव्हां वटि ईंदो त तव्हां हुनखे एडजस्ट कंदव न? ॿ ॻाल्हियूं हूंदियूं। हुकूमत साईं तव्हांजी ठहंदी, असांखे एडजस्ट कंदव। सुभाणे इलेक्शनियूं थींदियूं, असांखे एकोमोडेट कंदव। इलेक्शन में बीहण जे लाइ तव्हांखे हिकिड़ी पार्टी छॾणी पवंदी, ॿी पार्टी ज्वाइन करणी पवंदी। सही। ऐं जॾहिं तव्हां ज्वाइन कंदो त उन पार्टी जी टिकट मिली सघे थी, डिपेंड थो करे त पार्टी छा। कोई बि माण्हू अचे त छो नथा हिनखे क़बूल कयो त हू दिलूं चाहे थो त दा हीअ बहितर ॻाल्हि आहे। केतिरा परसेंट? जेकॾहिं हिन दरिया में 1% बि इहे माण्हू सोचनि था त तोखे पॉज़िटिव सोचणु खपे। हा, MQM जमहूरियत जे करे, मां मुंहिंजा भाउ सिस्टम जे करे। साईं बेटा, मोहतरम इमरान ख़ान साहब नज़रिए जी ॻाल्हियूं पियो करे, माइंड सेट ठाहिण जी ॻाल्हियूं पियो करे, उन ते तव्हां छो नथा ॻाल्हायो? असां हुन ते ॻाल्हायूं था, किथे था ॻाल्हायो? खुलियल ॻाल्हायूं था, किथे था ॻाल्हायो? हर जॻह। हाणे त मूंखां थो सुवाल करे, हुन खां त कोन थो करे। जॾहिं हुन हुकूमत ठाही, जहांगीर तरीन कीअं यादि भरिया? आई एम सॉरी, हुननि इहो सॼो कुझु उन वक़्तु नज़रियो काॾे वियो? पीपल्स पार्टी त नज़रियाती जमा। उन वक़्तु काॾे वियो? पीपल्स पार्टी नज़रियाती। नज़रियो छा खे था चओ?
जेको तव्हांजो जेकॾहिं नज़रियो आहे त मैनिफेस्टो, हा मैनिफेस्टो, जेकॾहिं नज़रियो आहे त मैनिफेस्टो, जंहिंमें डेमोक्रेसी, जंहिंमें कॉन्स्टिट्यूशन प्लस अवाम जे लाइ उहे रिलीफ जे कम जंहिंसां अवाम जी हालत बहितर थिए। मैनिफेस्टो इनखे चइबो आहे। हर 5 साले में थींदो आहे मैनिफेस्टो में कुझु रिवाइज़ थींदो आहे, मैनिफेस्टो में कुझु चेंजिस थींदियूं आहिनि, इम्प्रूव थींदो आहे मैनिफेस्टो। छा नज़रिए खे सोच नज़रियो आहे डेमोक्रेसी, ॾिसो न, बसि नज़रियो डेमोक्रेसी, डेमोक्रेसी ऐं डेमोक्रेसी, उन खां सवाइ काई ॻाल्हि कान्हे। असूल मुल्क में डेमोक्रेसी हुजे, अवाम जो हक़ हक़मियत तस्लीम थियणु खपे। असूलन जी सियासत, जमहूरी सियासत, नज़रिए जी सियासत। जॾहिं आसिफ अली ज़रदारी साहब चए पियो हे कातिल लीग आहे, वरी हुकूमत में विहाइण, काॾे आहे नज़रिया, काॾे विया असूल, काॾे माफ़ कजो साईं, ॻाल्हि खे अञा जेकॾहिं गंदो करिणो थो त भली कयो, पर मुंहिंजा भाउ MRD में हिक ॿिए जो मुखालिफ़ जमातूं कोन वेठियूं एतिरियूं हुयूं जीअं हे कातिल लीग, क़त्ल जो मां छा थो चवां, हुयूं। उन वक़्तु असगर ख़ान जे लाइ छा चवंदा हुआसीं, हा कोन हो MRD में, ईअं न कयो, ईअं न कयो, ईअं न माना कयो। ARD हा हे मुखालिफ़ जमात कोन हुयूं, नून लीग ऐं पीपुल्स पार्टी हिक ॿिए ते केसिस सभु शयूं। छा चवंदा हिक ॿिए जे लाइ। बेनी साहब छा चवंदी त जॾहिं मूंखां खेती खसिजी वञे, खेती हा जेकॾहिं खसिजी वञे त मां मजबूर थी करे बि दोस्तनि सां मिलंदुसि, थोरी ताक़त वधाईंदुसि त घटि में घटि खेती पाण वटि वापसि त वठी अचूं। पोइ असांजी मर्ज़ी आहे, हुन में ॿटालू पोखियूं, बसर पोखियूं, टमाटा पोखियूं, कुझु पोखियूं। साईं हिते खेती न वई, बेनज़ीर वई। हिते छा नी, मां बेनज़ीर साहब जी ॻाल्हि थो बेनज़ीर साहब जी ज़िंदगी ठाहींदी, जॾहिं इतिहाद ठाहींदी, चाहे MRD हुजे, MRD त वॾो ख़तरनाक ॻाल्हि हुई। उन वक़्तु भुट्टे साहब खे फांसी अची चुकी हुई, उनजे बावजूदि मुखालिफ़ुनि सां वेठा। साईं आख़िरी सवाल, वॾो अहम सवाल, हुकूमत फासी पई आहे, तव्हांखे बि ख़बर आहे, मूंखे बि ख़बर आहे, विचूं रस्तो थी घुरे, तहरीक अदम इत्वाब वापसि थिए त असेंबलियूं डिज़ॉल्व थियनि, नए इलेक्शन जी तरफ़ विच जा माण्हू कोशिशि था करनि, पर अपोज़िशन इनकार करे छॾियो। मूंखे अहिड़े क़िस्म जी काई खुलियल अपील पढ़ण में न आई आहे, न ॿुधण में आई आहे। बैकडोर नेगोशिएशन जी गुंजाइश कोन्हे, गुंजाइश न आहे। मां इहो थो चवां, मुंहिंजे नुक़्ते नज़र सां इहा खुलियल अपील आई आहे। सर बयानात स्टेट आई आहे अपील, इन इनकार छो बिलावल? मां अॼु बि अख़बार पढ़ी आहे। हाणे हाणे थो बिलावल साहब इनकार कयो, मौलाना फज़ल रहमान साहब इनकार कयो। साईं मुंहिंजा, मां सम्झां छा थो, मां अॼु जी अख़बार पढ़ी सुबुह, हा ठीकु आहे, मां अॼु तव्हांजी उहो TV चैनल जी ॻाल्हि मां कोन पढ़ी। खुलियल अपील प्राइम मिनिस्टर जी तरफ़ खां। सर ॿ ऑप्शन जेकॾहिं नो सर, मां ॻाल्हि साफ़ कंदुसि, ॿ ऑप्शन कुझु कोन्हनि, कुझु कोन्हनि। अपील कई अथई न, कुझु माण्हू विच में न कई अथई, विच में न कई अथई, पाण न कई अथई, पाण न कई अथई, डायरेक्ट न कई अथई। न। वॾी महिरबानी, थैंक यू सर, वरी टाइम खां पोइ आयो, सेनेटर थियण खां वॾी पोइ। महिरबानी, मौला तव्हांखे आबाद कंदो। वॾी तव्हांजी इन करे अल्लाह हाफ़िज़।